म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन समेत ऑफिसर पंजनि मुलाज़िमनि सां इंतकामी कार्रवायूं तेज़ करे छॾियूं। मुलाज़िम मुसलसल रोडनि ते बुख हड़ताल ते मजबूर। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू प्रेस क्लब अॻियां अॼु ॾहें ॾींहं बि दादू म्यूनिसिपल कमेटी दादू जो नंढड़ो मुलाज़िम वाल ऑपरेटर अली अनवर पंवर जंहिंजे बिला जवाज़ 4 महीननि खां पघार बंदि करण जो इंकशाफ जॾहिं त हू पंहिंजी नौकरी फर्ज़ समझी करे रहियो आहे, तंहिंजे बावजूद पघार जारी नथी कई वञे, जंहिं करे मजबूरन अली अनवर पंवर दादू प्रेस क्लब आॾो हर रोज़ जी बुनियादनि ते अलामती बुख हड़ताल करे रहियो आहे, जॾहिं त हुन ते को बि इल्ज़ाम साबित न थियो आहे। ॿिए तरफ़ म्यूनिसिपल कमेटी यूनियन जे अॻवाणी जनरल सेक्रेटरी ज़मानुल्लाह पंवर ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत तरफ़ां साल 2025 में मिलियल रिलीफ एडहॉक अलाउंस ऐं इंक्रीमेंट न पई ॾिनी वञे। चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ऐं अकाउंटेंट बिला जवाज़ मुलाज़िमनि खे हिरासा करे पघारूं बंदि करे छॾियूं आहिनि। हुननि फिरौन असां ग़रीबनि मुलाज़िमनि जो पघार बंदि करे असांजे बचनि खे बुख बदहाली तरफ़ धिके छॾियो। म्यूनिसिपल कमेटी जा मुलाज़िम लाचार मजबूर थी ख़ुदकुशी करण ते मजबूर कयो पियो वञे। बुख हड़ताल ते वेठल म्यूनिसिपल कमेटी दादू जे ग़रीब मुलाज़िमनि चेयरमैन समेत ऑफिसरनि खे पिटू पाराता ॾींदा रहिया। बुख हड़ताल ते वेठल म्यूनिसिपल मुलाज़िम अली अनवर पंवर दादू जे सियासी समाजी शहरी हलकनि ऐं ॿियनि हिमायत कंदे चयो त म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन खे इहा जुरत ई नाहे त पंहिंजनि ऑफिसरनि खां पुछाई न कई आहे त मुलाज़िमनि जूं पघारूं छो बंदि कयूं आहिनि। फौरी नोटिस वठण जो मुतालबो कजे थो।